नाज़रीन अहम ख़बर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाहौर जे इलाइक़े जोहर टाउन में घर अंदर धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन धमाके जो आवाज़ ज़ोरदार हो, जेको परे परे ताईं ॿुधो वियो। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। नाज़रीन धमाके सबबि हर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटिया आहिनि। 3 गाॾियुनि खे पिणु नुक़सान पहुतो आहे। नाज़रीन धमाके जे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी आहे। नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त लाहौर जे इलाइक़े जोहर टाउन में घर अंदर धमाको थियो आहे, जंहिंजे नतीजे में 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके जो आवाज़ ज़ोरदार हो, जेको परे परे ताईं ॿुधो वियो। इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। नाज़रीन धमाके सबबि हर पासे जी इमारतुनि जा शीशा टुटी विया आहिनि। 3 गाॾियुनि खे पिणु नुक़सान पहुतो आहे। धमाके जे ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस ऐं ॿियनि कानून लागू कंदड़ इदारनि इलाइक़े खे घेरे हेठि आणे जांच शुरू करे छॾी आहे।